सारंग हिन आसमान ते कारा ककर कॾहिं ईंदा ऐं कॾहिं वसकारो थींदो? हर का मुंद पंहिंजे पंहिंजे मुक़रर थियल वक़्त ते ज़रूर ईंदी। असांजे मिलण जी मुंद कॾहिं ईंदी सारंग? जॾहिं सारंग साड़ लहंदो ऐं न थर जी वीरान भिटुनि ते वसकारो थींदो। इन जो मतिलबु त असांखे सावण मुंद जी वसकारे ताईं इंतज़ारु करणो पवंदो। हाँ सुखा, असीं मारू माण्हू ककर जे सहारे जीअंदा आहियूं ऐं सारंग जी सार लहण सां ई असांजो जियापो आहे। ऐं पोइ पाण हमेशह जे लाइक़ु थी वेंदासीं। इहा ॻाल्हि त वसकारे मुंद सां लाॻापियल कोन्हे। छो? छो त नसीबनि जो फ़ैसिलो वसकारे जी बूंदूं नाहिनि कंदियूं। सारंग रुत त असांजे लाइ सिर्फ़ु ख़ुशहाली आणींदी आहे। इहे मायूसी वारियूं ॻाल्हियूं छो थो करीं? अॼु वरी तोखे नसीब यादि अची वियो आहे। थी सघे थो असांजे नसीब में विछोड़ो लिखियलु हुजे त पोइ हल त हलो। सुखा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। आसमान जा रंग ॿुधाइनि था पिया त बरसाति जा ॾींहं वेझा आहिनि। हा सारंग, जल्दी बरसाति वसे त असांजे साढ़े में सुकार थी पवे त को मारू अड़ा सुख जो साह खणनि। रख रब ते सारंग जल्दी ई सार लहंदो। केॾो न अजीब जुमिलो चयो अथई सारंग। कीअं सुखा? होॾां बरसाति वारो सारंग ऐं हेॾां तूं मुंहिंजो सारंग। अच्छा, तूं ग़रीब माण्हू जी मदद करे ख़ुशि थींदो आहीं त सावण रुत वारो सारंग बि ककरनि जी कारूं भार कोठे जी थर भिटुनि ते वसकारो कंदो आहे। हिन जो मतिलबु त ॻाल्हि मिड़ई साॻी। हा, ॿियो न त वरी मां को ग़लति थी चवां या कूड़ थी ॻाल्हायां? सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।